हेलो दोस्तों, झूलेलाल महोत्सव समिति अकोला जी तरफां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त मां मोनिका धिंगरा तव्हां सभिनी जो स्वागत करे रही आहियां सिंधी सत्कार समारोह में। अॼु असां सभई सिंधी हिते हिक साथ गॾिजी रहिया आहियूं। इहो पंहिंजो पाण में ई वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सभ खां पहिरें सिंधियत लाइ ऐं सिंधी मिठड़ी ॿोलीअ लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा। जीअं कोई भी आरती, कोई भी पूजा गणेश वंदना सां शुरू थींदी आहे, तीअं असां सिंधियुनि जो कोई भी कार्यक्रम लाल साईंअ जो नालो खणी शुरू थींदो आहे। त आयो लाल सभई चओ झूलेलाल। आयो सिंधियुनि जो त्योहार खणी ख़ुशियुनि जी बहार। प्यारा सिंधी, सुहिणा सिंधी, गुलनि वांगे सदा चहकंदा सिंधी। तव्हां सभिनी खे चेटीचंड जूं लख लख वाधायूं, लख लख वाधायूं। दोस्तों, चेटीचंड जे हिन अवसर ते असां सत्कार करे रहिया आहियूं उन्हनि सभिनी ॿारनि, माताउनि, भेनरुनि ऐं भाउरनि जो जंहिं अलॻि अलॻि क्षेत्र में सिंधियत जो नालो रोशन कयो आहे, जंहिं पंहिंजे कला, पंहिंजे हुनर ज़रिए सिंधियत जो परचम लहरायो आहे। त सभ खां पहिरीं कैटेगरी आहे कुकिंग कैटेगरी। भई सिंधी कुकिंग जी पहचान त डिशेस जे नालनि सां ई थींदी आहे। जीअं त असांजो फेमस दाल पकवान, सिंधी कोकी, साई भाॼी, सेअल भाॼी, जूअर जो भत ऐं काफ़ी कुझु। इहे थी वियूं अहिड़ी डिशेस जंहिंजो स्टेटस सिंगल आहे। असांजे कल्चर में कुझु अहिड़ी डिशेस बि आहिनि जंहिंजी जोड़ियूं ठहियल आहिनि, जेका हिक ॿिए खां अलॻि कान थियूं खाई सघजनि। जीअं त सयूं पटाटा खाधा अथव कॾहिं अलॻि अलॻि? न, इहा हिकु जोड़ी आहे। सयूं पटाटा, चाप छोला, दाल ढोढो। अरे वेट, हा मां सम्झी सघां थी त हिन महिल मां सां गॾु गॾु तव्हांजे मुंहं में बि पाणी अची रहियो आहे। त इन खां पहिरें कि सिंधी डिशेस जो नालो ॿुधी ॿुधी असांखे ज़ोरदार बुख लॻी वञे, हलो सत्कार समारोह अॻिते वधाए रहिया आहियूं। सभ खां पहिरीं कुकिंग कैटेगरी जो सत्कार करण लाइ मां मंच ते आमंत्रित करणु चाहींदमि हिकु अहिड़ी पर्सनैलिटीअ खे जंहिं अकोला किचन क्वीन जो खिताब जीते पूरी अकोला में सिंधियत जो परचम लहरायो आहे। त ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा श्रीमती बबीता सुनील कुमार धिंगरा जो। धन्यवाद। सत्कार समारोह जो सिलसिलो ईअं ई जारी रहंदो, लेकिन जेकी मुस्कान हिन महिल तव्हांजे फेस ते आहे, मां लाल साईंअ सां प्रार्थना कंदमि त इहा हमेशह हमेशह जे लाइ बरक़रार रहे। जय झूलेलाल, धन्यवाद।